दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण जो महीनो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत हिन महीने में थी या मदीने जे मीर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदता मुझे साईं जो जमण भी मुबारक आ मुझे साईं जो अचण भी मुबारक आ मुझे साईं जो खाइण भी मुबारक आ मुझे साईं जो पीअण भी मुबारक आ मुझे साईं जी सजी जिंदगी मुबारक आ पर मुझे साईं जी निंड भी जो मुबारक तू असा जवास इन खिलाफत जने गुस्ल करायो तने असांजी गिलाज़त दूर थी पोइ ॾिसण जहिड़ा थियासीं पर मुझे साईं जी विलादत पाकाई वारी आ न गुस्ल कराइण जी ज़रूरत न नाले वढण जी ज़रूरत न सुरमे पारण जी ज़रूरत खुशबूदार नबी ॼावा त मके जे घर घर में खुशबू हवे पाक नबी आ जंहिंजे ॼमण सां ख़ुदा जो कसम एॾो इनकलाब आयो जो मके जो शहर सॼो नूर सां चमकी उथियो ऐं अम्मा आमना फरमाती मुंहिंजो कमरो नूर सां भरिजी वियो सॼो मको नूर सां चमके पियो अयां जो नज़र कर शाम मुल्क जो माड़ियो भी मां आमना मक्के मां पई ॾिसां तोरो मुंडे ते तवज्जो मुला चंदा दे नूर 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 एॾो ज़ोर न अथनि नूर वाला आया है हिकड़ा दा चवनि बशर बशर ॿिया था चवनि नूर नूर अफ़सोसी हुआ तो हुजूर जी ज़ाते गिरामी ते इत्तेफाक न थी सघियो आहे हिकड़ा दा चवंदा त नबी नूर नूर बशर जो जहिड़ो आहे अड़े जे बशर न आहे त पोइ विलादत साजी बशर न आहे त अबो साजो अमण साजी डोटरा साजा घर वारियूं हन न्याणियूं हन सौरा हन न्याणा हन चाचा हन हुजूर के वली वॾो खानदान अंग्रेजो हरामी वनी चंड ते पहुतो आहे हिन पंहिंजे नबीअ खे अञा न सुञातो हुन कवालीअ खे दावत में जेको गिफ वहे थी पान तो खाए उहो छा थो चए नबी नबी या नबी अल्लाह जाने कौन बशर है अलाए छा थो ए भी ट्रप कुंड ॾाढियूं वॾियूं मोहब्बत त वरी एॾी अथनि जो हाणे फेसबुक ते हमरा मांखे ॾेखारियो त हमरा पंहिंजी दाढ़ीअ खे साओ रंग करे छॾियो एॾा आशिक़ था सॾाए अरे उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अक़ीदो आहे त ख़ुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद जो नूर असांजो नबी आला नूर आहे नूरन में आला नूर आहे बशर में आला बशर एड़े सोने नबी जी विलादत मीलाद ट्रप ॾेई करे न मल्हाइबो आहे कुंड ॾेई करे न मल्हाइबो आहे हाणे त वरी दुख जी ॻाल्हि इहा आहे त मायूं बि गॾु अथनि अॻे वारनि खे जेके सीने ते धकल था दबड़ा मायूं करो खणी था घुमो हाणे हे बि गॾु दुख जी ॻाल्हि औरतूं मोहम्मद जो मीलाद ईअं न मल्हाइबो आहे ट्रप ऐं कुंड ॾियण न मोहम्मद जो मीलाद मल्हायो मोहम्मद जो अखलाक बयान कयो माण्हुनि जे दिलि में मोहम्मद जी दिलि में मोहब्बत भरियो माण्हुनि खे मदीने जे मीर जो हुस्न ॿुधायो जमाल ॿुधायो कमाल ॿुधायो असांजो नबी हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला रहमत में आला ईअं मीलाद मोहम्मद जो मल्हायो जीअं मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ेरी मल्हायो और या सभा का जो सुभान अल्लाह सवाब दीदो ओ दोस्तों दुनिया जन मानो कैसा भी मोहब्बत कंदो आ ना मरी पवंदो मोहब्बत में पंजन गाले जो जवाब इन सा मोहब्बत चोक दी चंदो सोणो सुओ जे करे मरी पियास सोणो बे नंबर में मोहब्बत जो जवाब अबाना सा मोहब्बत चोक दी जैसे वडो सखिया एडो सखिया सही मोहम्मद सिद्दीक़ मुग़ेरी जो मदरसे में वने सम्मानियों चायूं खिदमतों एडो सखी सखावत जी कर नंबर 3 मोहब्बत छो थींदी आहे पैसे जे करे वडेरे जा माण्हू पैसे जे करे प्यार कंदा पैसे जे करे नंबर 4 बाबा मोहब्बत छो करे बहादुर आहे इन जी बहादुरी मांखे वणी वई आहे
वॾो बहादुर नंबर 5 हिन सां मोहब्बत छो कई थई चईं वक्त जो यार आ वफादार आ कजले खान मुगेरी जे गोठ में अचण वारो तो ही दियो मुजाहिदो इन्हनि 5 ॻाल्हियुनि जे करे हुस्न जे करे सखावत जे करे मालदारी जे करे बहादुरी जे करे वफादारी जे करे जेकॾहिं तहां में तहां दुनिया वारनि सां मोहब्बत था कयो न तो ये 5 ॻाल्हियूं मदीने जे मीर में मौजूद आहिनि मुंहिंजो मिठो मोहम्मद 5 शयुनि जो सरदार आ सोहणनि जो सरदार आ सखी जो सरदार आ बहादुर जो सरदार आ मालदार जो सरदार आ वफादार जो सरदार आ वो हक तई त मदीने जे मीर सां मोहब्बत कर त दुनिया भी चंगी थी वञे त आखिरत में भी तुंहिंजा बेड़ा पार हालत इश्क रसूल जी इहा तकाज़ा न है इश्क रसूल खे न चइबो आहे जो तव्हां ट्रम्प ॾियो कुंड ॾियो खिलन खदड़ा भी इश्क रसूल इने के न चइबो आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे मोहम्मद मुस्तफा जो इश्क अथई न वो हिक व्यार जाए दे विहारे माण्हू खे ॿुधाए त रबिउल अव्वल जो महीनो पैगाम कहिड़ो थो ॾे रबिउल अव्वल में उहो सोहणो ॼाओ चाहे अम्मा जी अदब सेखारियो अबे जी इज्जत सेखारी न्याणे जो हया सेखारियो रबिउल अव्वल जो महीनो उहो सबक थो ॾे जो कारे ऐं गाहे जो फर्क मिटायो अमीर ऐं ग़रीब जो फर्क मिटायो खुदा जो कसम आहे रबिउल अव्वल जो महीनो उहो सबक थो जो न्याणियों कूड़ जड़ियों ना है न्याणियों के दलड़ ते चुमी जण जड़ियों है नबी से फरमायो चाहे तमा पहरा न्याणी जमी खैर बदन भलो पेटा हुजूर फरमायो बीबी जावस खुश तो बिनी जी तरबियत कई भले घराणे में शादी कराई मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद सा कद जन्नत में ही होंगे रब्बिल अव्वल जे महीनो न पा दई अच्छा बता इसको न के चइबो थई जो ॾिसे खुदा जी ज़ात जो कसम कजरे खान मुगेरी जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो हज़रत मसअब बिन उमैर मोहम्मद दे आयो थोरो आखिरी ॻाल्हि मां इश्क रसूल आशिक तो सरे हे आशिक हा न तू कुटी कोरा हाणे रब हाणे त मज़ो आहे न चलो गुज़रे मटर ॾींहं रोंदो मसअब बिन उमैर हाय लेवल जा लटा पाईंदो हो हाय लेवल जी जुती पाईंदो हो हाय लेवल जी खुशबू लॻाईंदो आहे कोन मुग़ैरन में को वॾेरो जो एड़ी जुती पाई 2000 दिरहमनि जी अॼोका सऊदी वारा 80,000 आहे कंहिं वटि 80,000 जी जुती ॿुधायो खुशबू एनी जो वने होता त घर में भई खुशबू अचे ज़ाल पी के चई मां के हिन सां परणाए हाओ पुट किस्मत में इस्लाम लिखंदे मदीने आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरीअ में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ई होना अबू गोले हज़रत मसअब बिन उमैर के ज़ाल पुट भी हुया पीउ भी अमड़ भी भाइर भी बाग भी बंगला भी यार लाइ काॾे वियो मसअब राज जे वगे में गुम थी नज़र ई नथो अचे अब रोई मरी वियो कुछ वक्त खां बाद में मुझे साईं के चई साईं अबू भी अमर भी भाइर भी पुट भी ज़ाल भी मोकल ले तमा ॾिसी अचा अल्लाह साईं फरमाया हाओ पुट वञ हे मुझे साईं जी रहमत त ॾिस हुजूर कीअं पियो अखलाक सेखारेसि पुट मसअब जी मुंहिंजा साईं पुट तुंहिंजो पीउ काफ़िर आहे तुंहिंजी अम्मा काफ़िरणी अथई आओ मुंहिंजा साईं पाण फरमाए पुट जे कुझु चवनी अबे मां जे साम्हूं नथी जाए मां मोहम्मद हिदायत तो कया है भली छा भी चवनी अमड़े अदब जो अदब कजा हलो गोठ जे वेझो बाग में परे खां भाद सड़ी मुंहिंजो भाउ इहो मसअब हलोड मुंहिंजो भाउ भजन खुदा मसअब काॾे वए यार बाबो त मरी वियो चे तो यार मां मदीने वियो हो रहा मदीने जो नालो करी त ॾाढे अच्छा मानी भी थी नाश्तो करे उन मां भी तहां वांगुरु चो सुभान अल्लाह असां जी जमात भट जेकॾहिं न हूंदी आहे मुजाहिद सिर ॾियण हा जागो
अल्लामा साबिन उमर चवे सोदामा मदीने में से चई यार बेड़ा दे जो तीरो छड़े वे चई चई ना यार गाल बुदो यार अबो फौदियो डालो तुझे ले रोंदो हो अबो हे माल मिल के बाग बंगला मारियो सब लइयो थई ओ म सब भाव सब न्याय यार मदीने न वञ अल्लाह अल्लाह ओ रब्बिल अवल महीने में आशिक रसूल सल्लल्लाहु अलैहि अचो महीना आशिक जो तव्हां के वाक़ियो ॿुधाया हदीस जे किताबन में खुलियो पयो अल्लाह सब चवे दो अदामा के तुझा बंगला मारियो बाग न खबने अदामा न मदीनो न छरीनो में अदाना पागन में मुझे हिस्सो थई एकरो एड़ो बाग थई तो खबर ही काने वो बाग मुझे हवाले बाबू करे वयो बाग जाए हिस्सो कैसे मन वटाए हल मदीने अदा मुझे मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत कर अदा मुझे साईं जो अखड़ियों त हली दिस अदा मुझे साईं जा चपड़ा त हली दिस अदा मुझे साईं जो चेहरो हली दिस अदा मुझे साईं जी शफ़क़त ऐं रहमत दिस अल्लाह अल्लाह मसबिन उमर रोई करे पंहिंजे भाउ खे ॾिठे अदा यार मदीने हल मुझे मिठे मोहम्मद करीम जो क़ुरान ॿुध मुझे मिठो मोहम्मद जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे त पखी भी रोई मोहम्मद जो क़ुरान ॿुधंदा अथई ओ दोस्तों वयो ज़ाल दे ज़ाल जैसे हेडे नच जा छो कलमो पढ़ियो थई चई हा कलमो छदे बो अच चे तो अल्लाह जी बानी मां मोहम्मद जे कलमे जी दावत खणी आयो है कलमो पढ़ जे मां कलमो न पढ़ंदस ओदी चवे से कलमो छडी ने त मोजो मुर्स न छडी ने तवे जो न जो अल्लाह अल्लाह वाले वा यार आशिक रसूल वाले वा यार मुझे सैयद जा सहाबी खुदा जी सा जो कसम साल प्यार मां पढ़नियो हो साल के चवे तो कलमो पढ़निया त मुजी ज़ाल न दिया त काफिरानी सारा मकान कंदुसनान इन नगला बच्चा प्यारो ने बाबा बाबा प्याकन ओ बच्चे वाला बच्चा ता के भी त प्यारा है ने मुझे मसब सही के भी प्यार नगड़े काफी वक्त का बाद में साल पुत्र से मिलन थी रे करे तो मुझा बचड़ा नगड़े वदा था मां मोहम्मद करीम जे कलमे जी दावत नी नो मान मुसलमान थे हद मुझा बचड़ा न थे हद काफर बच्चा काले कंदो वरी आयो अम्मर के कब्र भई दर बंद कई वेठी दरवाजे ता बीजे तो अम्मा मुजी तो मेला तो में हूं अम्मा भाकुर पाईंदी चुमियो दीदी अम्मा अज त दर बंद कयो थई अम्मा अग में शराब पीवा जो दे सगोट दोयो अम्मा दर बंद न कंदी एक एक का मुसनी मुजो मसबु का दे अम्मारी अज दर बंद कया थई अंदर दरवाजे माथी गाराए पुत्र दर खोली नी मां ठाकुर पाईनी मां चुमियोनी नी मां पर मोहम्मद जो कलमो छड वायदो कर मदीने नबी ने अल्लाह 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 वाले वा यार आशिक रसूल अम्मर के जे दो अम्मा तू जो मुतालबो ॾाढो ॾुखियो अम्मा मां कलमो न छॾींदो अम्मा मदीने जे मीर जी मां गुलामी न छॾींदुसि मां थी चवेसि मां अम्मर जी दर मां के छॾींदे चवेसि तो मां ॻाल्हि ॿुधो पुत्र छड़िया मां ज़ाल छड़ी मां भाव छड़ियो मां बाग छड़िया मां अम्मा सजी दुनिया के छड़े सगा तो अम्मा जी जाके भी छड़ी दस पर मिठे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी कोन छड़ी दो मां न तो चे सुभान अल्लाह मां कावल मां दर खोलियो हां इडो पको थियो लाए कपड़ा ये साया तेने भला जगह पाए पियो हां मां ता जान वठो बिस्तर लाए कुर्तो लाहिर ला ला या सलवार भी लाए भेण बिचे अदी मां मदीने उगाड़ो वने सर्दी भी डाडी है अदी उठ जे मथा जगह गुण पई थव न उगाड़ी जगह गुण पई थे न उठ जे मथा दुआ मुखी दियो भेण खणी आयो उन गुण के जगह उठ जे मथा पे ओ मुसलमान ब धके एक हेठ ते बधे एक कुल्हन ते रखी पूटरा खजी जा बधे ट्रोपो ने कपड़ा जुती सब कुछ लाए मां के चे अम्मा मां तो के कुछ भी न चोंदस अम्मा छो त मुखे मदीने वाले सही मिठे मोहम्मद तो जो अदब से
न तो जे सुभान अल्लाह रब्बिल अव्वल जी नचण वारो मां के गारियूं नी तुझी मिलाद कबूल को नहीं मां सावड़ने पी जी बेअदबी ओड़े बाण जा हक वया रोंदो पियो अचे रोंदो हुजूर जे कचहरी में अची वेठो आका साईं दिसंत मतलो गाड़ो पेरड़ा उगाड़ा जिस्म ते खून उठ जी नबी साईं दिथा नबी साईं दिसी मिठो मोहम्मद रोई वेठो हुजूर जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया मुझे साईं फरमायो पुट सब जी मुझा साईं हाय लेवल जा लटा पाईंदे आओ मुझा साईं हाय लेवल जी जुती पाईंदे आओ मुझा साईं कपड़ा भला जुती भली खुशबू भली ज़ाल छड़े आए बच्चा छड़े आए पुटन जिस्म ते मुलायम कपड़ जे बदर उठ जी गूण पई धई मज़ो अचई तो यान अल्लाह 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 खुदा जी ज़ात जो कसम ओ कजरे खान जा मुसलमान रोई वेठो साईं फरमाए मज़ो अचई तो यान रोई करे चवे तो सोहणा अल्लाह जी ज़ात जो कसम उन कपड़न में एॾो मज़ो नहीं दो जेको हिन गूण में मज़ो तो अचे पान फरमायो उन केड़ी शया जगह तोखे गूण में मज़ो थी दे रोई करे चवे तो साईं हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो कचहरी रसूल करीम जी में वेठो आया अखियूं मां परदेसी मसबिनो बैर जूं आहिनि चेहरो वसुहा वारे साईं जो पियो ॾिसां हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो अल्लाह 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 ओ कजरे खान वारो तव्हांजी 12 महीने ईद थी दिया और सहाबा जी सुबह जो भी ईद शाम जो भी ईद सो दौलत जी मोहम्मद मुस्तफा जे चेहरे में